मुझे काबिल सद एहतराम उलमाए किराम, तलबाए इज़्ज़ाम व हाज़रीन जमात, जई मजलिस में तव्हां सां गॾु थिया हो, इन मजलिस जो मक़सद जेको आहे वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे, असां आमना जे लाल मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान ॿुधो कि पाण छा फरमायो। ही बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस आहे जेकी पढ़ी वेंदी और जेकी तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, तालिबुल इल्म पढ़ी रहिया आहिनि। असांखे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी इन हदीस मां कुछ सोचणु खपजे कि असां छो वेठा हो। मुंहिंजा प्यारो, तव्हां ज़हन में इहा ॻाल्हि कॾहिं न आणियो कि असां हदीस सम्झंदासीं, उनजा मतिलब सम्झंदासीं या अरबी जा कलिमात सम्झंदासीं। तव्हां इन्ही नज़रिए सां वेहो कि असां पंहिंजे आका मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान ॿुधण आहियूं। इंशाअल्लाह तव्हां वेठा हूंदव, जंहिं अदब एहतराम सां तव्हांखे सवाब बि मिलंदो ऐं फ़ाइदो बि थींदो। मुंहिंजा प्यारो, उलमा जो इत्तफ़ाक़ आहे कि असहुल कुतुब बाद किताबिल्लाह सहीहुल बुखारी, क़ुरान खां पोइ जेकॾहिं दर्जो आहे त इन किताब बुखारी शरीफ जो दर्जो। उलमा जो इत्तफ़ाक़, और मां भी इन्ही कौल खे पसंदि कंदो आहियां। अगरचे बादन बुज़ुर्गन, बादन मौलविन साहिबान ईअं चयो आहे असहुल कुतुब बाद किताबिल्लाह मुअत्ता इमाम मालिक, लेकिन इन्ही कौल खां पहिरियों कौल बहितर। छो जो तव्हां ॾिसंदो पूरे पाकिस्तान में, बल्कि पूरे मुल्क में अगर तालिबुल इल्म खे सनद ॾिनी वेंदी आहे, दिस्तार ॿधाई वेंदी आहे, त बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस पढ़ाए करे उनजे मुताबिक़ तालिबुल इल्म खे सनद भी मिलंदी आहे ऐं दिस्तार भी ॿधाई वेंदी आहे। मालूम थियो कि इमाम बुखारी जो अमल अल्लाह वटि एॾो मक़बूल आहे कि जो इन्ही जी हदीस ते ई दुआ घुरी वेंदी आहे। तंहिंजे करे मुंहिंजे नज़दीक कौल इहो बहितर आहे कि असहुल कुतुब बाद किताबिल्लाह सहीहुल बुखारी। मुंहिंजा प्यारो, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह 13 शवाल सन 194 जुमे जे ॾींहुं नमाज़ जुमे खां पोइ पैदा थिया बुखारा में। सन 62 साल ज़िंदगी गुज़ारियो। 62 साल खां पोइ सन 256 में छंछर जी रात, जुमे की शाम, ईद उल फितर जी रात पाण दुनिया को रुखसत थिया। मकाम खरतंग में मौत आई। वो मकाम खरतंग में इमाम बुखारी जी कब्र ठाही वई, तो जॾहिं इमाम बुखारी के दफन कयो तो जी कब्र में खुशबू पैदा थी। इमाम बुखारी, मुंहिंजा प्यारो, मुंहिंजी ॻाल्हि वरी ज़हन में आणियो। तव्हां इन्ही नज़रिए सां वेहो कि असां पंहिंजे आका जी ॻाल्हि ॿुधंदासीं कि साईं छा फरमायो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान मुबारक में उलमा जो लिखण कि जेकॾहिं कोई शख़्स जंहिं मजलिस में इहा दुआ हदीस पढ़ी वञे, उते वो दुआ घुरंदो आहे, अल्लाह ताला हुनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो। जहिड़े क़िस्म जी बि दुआ घुरंदो, जाइज़ दुआ खे अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। तंहिंजे करे तव्हां थोरो घणे तवजो कयो त मां तव्हांखे कुझु अर्ज़ु कयां। तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह एॾो वॾो ज़हीन ॿार हुयो। पाण जॾहिं पैदा थिया त कुझु नाबीना हुया, दीद न पवंदी हुई। अम्मा साहिबा हर वक़्तु दुआ घुरंदी हुई। हिकु राति अम्मा साहिबा रोई करे दुआ घुरी, अल्लाह मुंहिंजे बचड़े खे दीद वर बणा, नज़र अता फरमा। अम्मा साहिबा चवंदी आहे, मां राति जो ख्वाब में ॾिसंदी आहियां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, मुंहिंजे बचड़े जी अखियुनि ते हथ फेरे और मां खे ख़िताब करे चई, अम्मा फिक्र न कर, तुंहिंजे ॿार खे अल्लाह ताला नज़र अता फरमाए छॾी। जे सुबुह जो मां उथियमि, ॾिसां त मुंहिंजे ॿार खे अल्लाह ताला नज़र अता फरमाई आहे। हीअ अम्मा जी दुआ जे करे अल्लाह ताला इहो मक़ाम इमाम बुखारी खे अता फरमायो। अता मुंहिंजा भाइरो, असल ॻाल्हि इहा आहे कि अम्मा भी अम्मा हूंदी। इमाम बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकु मरतबा पंहिंजी अम्मा जे आॾो आयो, अची करे अर्ज़ कंदो आहे, अम्मा अल्लाह जा एहसान आहिनि कि मुंहिंजे हल्के में वॾी जमात ईंदी आहे, ज़िक्र अज़कार थींदो आहे, मुराक़बा थींदा आहिनि,
मुशाहदा थींदा आहिनि, इबादत थींदी आहे। तो अम्मा साहिब फरमायो, हा बाबा तुंहिंजे बाक़ी मजलिस में माण्हू ईंदा आहिनि, पर इहो तुंहिंजो कमाल न आहे, मुंहिंजो कमाल। इमाम बुखारी ऐं इमाम हज़रत इमाम बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अम्मा खे चयो, अम्मा कम सॼा मां करां, ज़िक्र अज़कार मां कयां, कमाल तुंहिंजो, समझ न आई इहा कीअं ॻाल्हि आहे। तो अम्मा जवाबु ॾींदी आहे, अबा जॾहिं तूं चाहे ॼाइण खां वठी जेसि ताईं तूं बुबो पींदे हैं, मां कॾहिं बग़ैर वुज़ू ऐं दरूद जे तोखे बुबो न पीआरियो। जिन्हनि बचड़नि जी माऊं एॾियूं सालिहात हूंदियूं त अल्लाह ताला मुंहिंजी औलाद खे बि इहो मर्तबो अता फरमाईंदो आहे। तो इमाम बुखारी जी अम्मा एॾी वॾी सालिहा हुई, जंहिं दुआ घुरी अल्लाह ताला इमाम बुखारी खे नज़र अता फरमाई। इमाम बुखारी नंढड़ो हो, पंहिंजे शेख जी मजलिस में सबक पढ़ंदो हो, वो हदीस जा किताब पढ़ंदो हो, ॿिया तालिबुल इल्म लिखंदा हो। इमाम बुखारी कुछ भी न लिखे, न तकरार करे, न फेरो ॾे, न लिखे। तो तालिबनि जे मिज़ाज में हरकत हूंदी आहे। तालिब इमाम बुखारी खे तंग कंदा हुआ कि तूं अजीब शागिर्द आहे, न लिखंदो आहे, न पढ़ंदो आहे, न तकरार कंदो आहे, ईअं वक़्तु ज़ाय कंदो आहे। इमाम बुखारी हुनखे चवंदो, बाबा तव्हां पंहिंजो कमु कयो, मां पंहिंजो कमु कंदो आहियां। रोज़ जो तंग करे ॾिस। कुझु ॾींहं गुज़रिया, इमाम बुखारी खे ॻाल्हि न पसंदि आई, रोज़ मथे तपाईंदा आहिनि। इमाम बुखारी हुननि खे चयो, अदा तव्हां कापियूं खोलो, फलाणे ॾींहं खां मां सबक़ में शरीक थियणु शुरू थियो आहियां, तव्हां तूं खोलो। उन्हनि कापियूं खोलियूं। इमाम बुखारी बर ज़बान 15,000 हदीस यादि ॿुधाए छॾिया। सुभान। और बेतरतीब जंहिं तरतीब सां इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पढ़ियूं, उन तरतीब सां उनखे 15,000 हदीस यादि ॿुधाई। अल्लाह ताला मुंहिंजा प्यारो थोरो तवजो करो माले, इहे ॻाल्हियूं तव्हांखे वाइज़ में न मिलंदियूं। वाइज़ीन हज़रात ईंदा, पोइ तव्हांखे पंहिंजे ज़ौक़ मुताबिक़ ॿुधाईंदा। ठीकु आहे, मां सम्झंदो आहियां कि तव्हां खोड़े साहिब जी बि इंतज़ार में हूंदव, उहो बि तव्हांखे कुझु ॿुधाईंदो, पर ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं। हीअ जेके ॻाल्हियूं तव्हांखे मां पढ़ाईंदो वेठो आहियां, इहे हदीस पाक जे तशरीह में अर्ज़ु कंदो पियो आहियां। थोरो तवजो करो ताकि तव्हांखे कुझु फ़ाइदो हासिल थिए। मुंहिंजे प्यारो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं मौत आयो, अल्लामा अहमद अली सहारनपुरी पंहिंजे मुक़दमे में लिखियो आहे कि इमाम बुखारी जॾहिं फौत थियो त हिकु अल्लाह वारो ख़्वाब ॾिसंदो पियो आहे कि नबी साईं रस्ते ते बीठा आहिनि, कुझु सहाबा गॾु थियनि। तो इमाम ने अल्लाह वारे सलाम अर्ज़ु कयो, पुछियईं साईं छो बीठा हो? फरमाया बुखारी ईंदो पियो, मां मोहम्मद इंतज़ार में बीठी। सुभान। एॾो वॾो मक़ाम जंहिंखे हासिल हुजे, उन जी हदीस में छा मक़ाम हूंदो? अल्लामा इब्न हजर अस्कलानी लिखियो आहे कि हिन हदीस बुखारी में 9,000 हदीस इमाम बुखारी लिखी आहे। और बाज़र लिखियो आहे 7,275, जीअं मौलाना सहारनपुरी लिखियो आहे। अगरि मुंहिंजा शेख फरमाईंदा हुआ कि अल्लामा इब्न हजर अस्कलानी चवंदो आहे 9,000 इमाम बुखारी हदीस लिखी आहे। हर हिकु हदीस लिखण खां अॻु में इमाम बुखारी वुज़ू कयो आहे, गुस्ल कयो आहे, कपिड़ा धोतल पातई, खुशबू लाए करे 2 रकात नफ़िल पढ़ी हिकिड़ी हदीस लिखे। वरी ॿी हदीस मां अगरचे उनखे वुज़ू हुयो, गुस्ल हुयो, तहारत हुई, पर वरी इमाम बुखारी गुस्ल कयो आहे, दोबारा गुस्ल करे वरी ॿी हदीस लिखी अथई। तो 9,000 हदीस लिखण में 18,000 रकात नफ़िल पढ़िया अथई। तव्हां ॿुधायो कि जंहिं शख़्स हिकिड़ी किताब लिखण में 18,000 रकात नफ़िल पढ़िया आहिनि, उहो अल्लाह वटि केॾो मक़बूल हो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह, तव्हां बि चयो रहमतुल्लाह जे मुतालिक़ अनवर शाह काश्मीरी, मुंहिंजो शेख मुंहिंजे हज़रत कंडोरी जा उस्ताद, मुंहिंजे उस्ताद जा बि उस्ताद अनवर शाह फरमाईंदा आहिनि कि मां पंहिंजे घर में वेठो हुउमि उतार ते, त हिकिड़ो माण्हू अप टू डेट बूट सूट पैंट पतलून वग़ैरह सूट सां मुंहिंजे दरवाज़े जे अॻियां हीअ बि वञे पियो, हीअ बि वञे पियो। शाह साहिब फरमाया, मां ॾिसी करे कुझु हैरान थियो, इहो छो थो घुमे अलाए। जॾहिं साम्हूं दरवाज़े ते आयो त शाह साहिब फरमाया, भाई
उर्दू में चयो मां सिंधी में ॿुधायां अदा छा छो थो घुमे चई शाह साहिब मां मौलवियुनि खां कूड़ ॿुधो आहे उन कूड़ खे हज़म कंदो पियो हां तंहिंजे करे मां घुमंदो वेंदो आहियां शाह साहिब आहे हज़रत शाह साहिब रहमतुल्लाह अलैह चवंदो आहे अदा कहिड़ो कूड़ ॿुधोई तूं मौलवियुनि खां जैसे मौलवी चवंदा आहिनि इमाम बुखारी के 3 लख हदीस याद हुई घणी चलायो तो सही 3 लख चलायो सही 3 लख घणी हदीस 3 लख एक हदीस 1 लख हदीस सही 12 लख ज़ईफ इमाम बुखारी के याद साईं शाह साहिब केर एतिरी हदीसां याद करे सकदो आहे जो मौलवियुनि जो कूड़ आहे शाह साहिब अनवर शाह काश्मीरी रहमतुल्लाह अलैह बड़े प्यार से फरमायो अदा हो तो बुखारी हो मां अनवर जे सामू तू वे मां तो के 3 लख हदीस याद बुधाई सुभान अल्लाह ताला के हे दीन क़यामत तक हराइणो हो इन्ना नहनु नज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह चवंदो आहे असां हिन दीन खे आंदो से असां जी हिफ़ाज़त करे क़यामत तक वठी वेंदासीं तंहिंजे करे अल्लाह साईं एहो जी जमात कुदूसी पैदा कई जिनके एॾो अल्लाह साईं ज़हन अता फरमायो मां त चवंदो रहंदो आहियां कि TDK जी कैसेट लायो उहा बि महीने खां पोइ ग़लति थी वेंदी उहा बदिलजी वेंदी उनजा अल्फाज़ फिरी वेंदा पर इन्हनि जे ज़हन में एॾो रब साईं कमाल रखियो हो कि 3 लख हदीस इमाम बुखारी खे यादि कयो सुभान ॿी ॻाल्हि कंदो आहियां थोरो गौर कयो इमाम क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु नाबीना थी चुका पंहिंजे शागिर्द सां घोड़े ते सवार हा शागिर्द अॻो घोड़े खे वरिती वेंदो आहे इमाम क़तादा रस्ते में जॾहिं आयो त पंहिंजे पटके खे हथ ॾेई करे ही कुॿो थियो जीअं का शइ को बचण जे लाइ त शागिर्द पुछियो साईं ईअं छो कयो अबा हिते रस्ते में हिकु वण आहे नाबीनो हो न हेतिरे हिकु वण हुयो पेड़ जो तंहिंजे करे मां कुॿो थी करे टपियुमि कि मथां मुंहिंजे पटके खे लॻे त पटको लही पवे जेसिताईं हिते त को वण आहे ई कोन त हज़रत क़तादा फरमायो अबा मूंखे लहा घोड़े तूं लही वेठा जे तो ॻोठ आहे वेठो कि हा से नज़र थो पिया कि वञ उन में को कुराड़ो वठी आ कुराड़े खे वठी आयो हज़रत क़तादा पुछंदा अबा हिन रस्ते ते किथे वण हुयो कि हा सी जिते तव्हां वेठा हो इते हिकु वण हो पेड़ जो उहो कपे छॾियो अथव हज़रत क़तादा चयो शुक्र आहे अल्लाह जो कि मुंहिंजो हाफ़िज़ो बाक़ी आहे मां हदीस बयान करण जो लाइक़ आहियां सुभान अल्लाह ताला असांजे उलमा खे बि हिदायत अता फरमाए आमीन ग़लत रिवायात कूड़ियूं रिवायात ज़ईफ़ रिवायात छॾो हाणे त डटन ते कम थी पियो आहे अल्लाह ताला शला क़ौम खे हिदायत अता फरमाए आमीन दीन सां मज़ाक दीन सां मस्खरी आहे दीन खे दीन न सम्झो वेंदो आहे तंहिंजे करे असांजा ज़हन जेके आहिनि इन पासे हलिया विया आहिनि त मुंहिंजा प्यारा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह ताला एॾो वॾो मक़ाम अता फरमाए दार ॿुधजो कन लाइ करे इमाम बुखारी हिकु मरतबा समरकंद वेंदा जॾहिं समरकंद विया त समरकंद जे उलमा ईअं स्टेज ठाहियो इमाम बुखारी खे मथे विहारियो बाक़ी जेके बि उलमा हुया उहे सभु हेठि वेठा इमाम बुखारी चवंदो आहे जंहिं महिल मां स्टेज ते वेठो त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो को न को दाग में कारो आहे जेको माखे मथे विहारे थो उलमा सभु हेठि वेठा जॾहिं इमाम बुखारी वेठो सभिनि ख़ुशि ख़ैर कई हिकिड़ो आलिम उथी बीठो उहो अर्ज़ु कंदो आहे इमाम बुखारी मां हदीस पुछां जे पुछ त इमाम बुखारी जे सामने उन 10 हदीसां पेश कयूं माने गौर कजो हे हदीस जा लफ़्ज़ हे सनद जी माना हिन खे हिन बयान कयो हिन खे हिन बयान कयो हिन खे हिन बयान कयो हिन खे चइबो आहे सनद जे इमाम बुखारी जी सनद मां पढ़ंदुमि त उहा सनद हिन हदीस जी ॿी सनद मिलाए करे हदीस पढ़े हे जेकी सनद जी उहा ॿिए सां मिलाए ईअं का हदीसां तब्दील करे पढ़े त इमाम बुखारी हर हदीस खे चवे लादरी मां न ॼाणींदो लादरी मूंखे पतो न आहे उहो मौलवी साहिब वेही रहियो वरी ॿियो थियो उन ॾांहुं पढ़ियो इमाम बुखारी जो लादरी टियों थियो चई लादरी
नथो जाना जमाल कुछ मौलवी साहबान हदीसा पढ़ियो त इमाम बुखारी जे मुतालिक समरकंद जे मौलवी चयो नालो वडो थस इन हदीस ता थस भी कोन जमाल दा और बा पढ़ी करे बैठा इमाम बुखारी चुदा को बियो आहे जे ना माने तक दो पहले मौलवी साहब के जेबा उठी भी वो उठी बीठो जई तरतीब में उनी हदीसा पढ़ियो उनी तरतीब में दा हदीसा दुरुस्त करे हर सनद के उनी हदीस से मिलाए करे इमाम बुखारी पढ़ी करे बुधाई अबा तो सनद ही पढ़ी इन हदीस जी सनद ही आ इन हदीस जी सनद ही आ दा हदीसा दुरुस्त के वरी बे के 100 हदीस इमाम बुखारी दुरुस्त करे उनके बितरतीब समझायो अनवर शाह चंदो आ 100 हदीस बुखारी याद करे तो कोई कमाल ना है 100 हदीस तो मां बुधी करे बयान करे वेदुम पर जई तरतीब में शागिर्दन मौलवी पढ़ियो उनी तरतीब में अगर पढ़ी सकदो आ तो इमाम बुखारी पढ़ी अल्लाह ताला इन दीन के क़यामत तक हलाइनो हो तैजे करे और बा एडो वडो कम कयो आ जो हैरान थी दो कि अल्लाह ताला इमाम बुखारी को एडो वडो कम वठो एक गाल बुधाया नथा गलायो जी सही कावड़ जी विया होंदो न सही हां मां ता के पहिरियों चो के गालियों तवा के समझ ईदियो के ना ईदियो ए मां तहां जे लाइ वेठो बयान कंदो तालबन जे लाइ नथो बयान अदा असा के दीन जो कदर न मां ता मोरी इमदादुल्लाह जो शागिर्द मां हैरान थींदो आ कि अल्लाह ताला हिन को केडो वडो कम वरतो आ कि हदीस पढ़ाईंदो आ बुखारी शरीफ पढ़ाईंदो आ सियासता जो पूरो दौरो हदीस पढ़ाईंदो आ मुझी दिली दुआ है अल्लाह इनके हर साल पढ़ाइण जी तौफीक अता करे आमीन अदा थोड़ो माने तवज्जो कियो तो मां कुछ अर्ज किया तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के शागिर्द जेकॾहिं उस्ताद जी तारीफ़ करे ए मौलवी साहब जी करे मां जी तारीफ़ करे तो कोई कमाल न मां तो उस्ताद हां ये जेड़ो ही कंदो हां कोजो हां मदामन हां तबे हिंदो उस्ताद हां ये तारीफ़ कंदो कमाल त इहा के बुखारी जा उस्ताद इमाम बुखारी जी तारीफ़ कंदा सुभान इमाम बुखारी जा उस्ताद हता के इमाम हिक उस्ताद चवंदो आ इमाम बैहकी भी चयो आ और कुतैबा इब्न सईद भी चयो आ रजा बिन मुरज्जा भी चयो आ जेके इमाम बुखारी जा उस्ताद हैं कि असां बुखारी जहिड़ो न आलिम ॾिठो न ज़ाहिद ॾिठो न मुत्तकी ऐं परहेज़गार एॾो वॾो आलिम हो अल्लाह ताला हुनखे हे ख़िदमत वरिती थोरो हदीस में बयान कंदो मां चवंदो रहंदो आहियां कि इहो बुखारी जो सबक़ मूंखे ॾुखियो लॻंदो आहे इन करे न कि मूंखे कंहिं मौलवी जो भाउ थींदो आहे न सवाल ही पैदा न थींदो भल वॾे में वॾा आलिम बिहारियो त मां उन्हनि जे साम्हूं मां पंहिंजे उस्तादनि जे साम्हूं बि बुखारी पढ़ाई आहे मौलाना फज़लुर रहमान जे साम्हूं बि मां बुखारी पढ़ाई आहे मूंखे इहो फिक्र न सिर्फ़ु ख़्यालु छो थींदो आहे ॾुखियो छो लॻंदो आहे हिन में ॿिनि क़िस्मनि जी जमात हूंदी आहे हिकु उलमा हूंदा आहिनि ॿी जमात हूंदी आहे जेके नथा सम्झनि कि भई छा हदीस आहे छा कुझु आहे हाणे ॿिन्हिनि खे सम्झाइण ॾुखी लॻंदी आहे ॻाल्हि कि मां जेकॾहिं सिर्फ़ु हदीस ते बहस कयां त तव्हां ख़ाली वेठा रहंदव जेकॾहिं तव्हांखे सम्झाया त को मौलवी चवंदा यार हे कीअं मौलवी आहे हिन खे बुखारी पढ़ाइण जो को हक़ हासिल कोन्हे तंहिंजे करे मूंखे कुझु ॻाल्हि ॾुखी लॻंदी आहे तंहिंजे करे थोरो तवजो कयो त मां तव्हांखे सम्झायां इमाम बुखारी इब्तिदा में बाब बदल वही बयान कयो हदीस इन्नमल अमालु बिन्नियात के ज़िक्र कयो अथई आखिर में किताबुल ईमान के ज़िक्र कयो अथई किताबुल ईमान जो आखिरी बाब वज़न अमाल के ज़िक्र कयो अथई इन तरतीब में कहिड़ो फ़ाइदो आहे माने गौर कयो त चवां इल्म जा असबाब 4 आहिनि घणा 4 माने गौर कयो न साईं इल्म जा असबाब घणा हवास खमसा अखियुनि सां बि इल्म ईंदो आहे कननि सां बि इल्म ईंदो आहे ज़बान सां बि चखो त इल्म ईंदो आहे हवास खमसा में यकीनी इल्म न ईंदो छो जेकॾहिं सफरा जो मरीज़ आहे ज़हरबाद जो हेपेटाइटिस जो मरीज़ आहे उनखे तव्हां माखी चिखायो त दज़ो कौड़ी आहे मालूम थियो कि हवास यकीन जो फ़ाइदो न ॾींदो ॿियो आहे अक़ल बि यकीन जो फ़ाइदो न ॾींदो छो मनातिका हज़रात जेके माक़ूली आहिनि उहे ग़लति चवंदा आहिनि
अल आलम क़दीम, आलम के क़दीम कई वेठा, इन यकीन जो फ़ाइदो न थियो। टे नंबर ते ख़बर, ख़बर त आहे भी या त मिलो सिद्क़ वल कज़िब, सच ऐं कूड़ जो इख़्तिलाफ़ हूंदो आहे। तंहिंजे करे ख़बर सां बि यकीनी फ़ाइदो न थींदो आहे। यकीनी फ़ाइदो थींदो आहे त वही सची थी जेकी अल्लाह पाक पंहिंजे नबी खे वही अता फरमाई आहे। इन में इल्म यकीनी आहे, इन में कंहिं क़िस्म जी ग़लत अचण जो इम्कान ई न आहे। वही एॾी सची आहे। तव्हां ॾिसंदव, तव्हां डॉक्टर ॾे वेंदव न, उनखे हिकिड़ी मर्ज़ बयानु कंदव पंहिंजी, अॼु हिकिड़ियूं गोरियूं ॾींदो, फजर चवंदव साईं फ़ाइदो न थियो, ॿियूं गोरियूं ठोकींदो, टियों ॾींहुं वेंदो त ॿियूं गोरियूं ठोकींदो, टई गोरियूं बदिलंदो। उनखे उहा यकीन पंहिंजी दवा ते न ईंदी। नबी साईं वटि हिकु शख़्स आयो, साईं मुंहिंजे भाउ खे जुराब हली पिया आहिनि, पोइ नुस्ख़ो ॿुधायो, पाण फरमाए माखी पीआरे। वियो माखी पीआरे, केॾी मोटी आयो, अची करे चवंदो आहे साईं मुंहिंजे भाउ खे फ़ाइदो न थियो। वरी फरमायो वञी माखी पीआरे। टे ॾींहुं वियो, माखी पीआरे, वरी टे ॾींहुं मोटी आयो, पाण फरमाए ॾे ख़बर कि फ़ाइदो न थियो। फरमायो वञ माखी पीआरे। टे ॾींहं खां पोइ चौथे ॾींहुं जो आयो त चवंदो आहे साईं मुंहिंजो भाउ तंदुरुस्त आहे। नबी साईं फरमायो तुंहिंजे भाउ जो पेट त कूड़ो थी सघंदो आहे, मां मोहम्मद जी ज़बान में कूड़ न थी सघंदो। अल्लाह ताला मोहम्मद करीम खे वही सॼो इल्म अता फरमायो। तो बुखारी इब्तिदा में बाब ॿुधो आहे, बाब बदल वही, वही जो ज़िक्र कयो अथई, जो वही सां इल्म यकीनी थींदो आहे। लेकिन हदीस इमाम बुखारी बाब के मुताबिक बयान न कई आहे। उनमें वरी हदीस इन्नमल अमालु बिन्नियात के ज़िक्र कयो अथई। छो इमाम बुखारी इशारो कंदो पियो आहे कि बुखारी लिखण वारो, बुखारी पढ़ाइण वारो, बुखारी पढ़ण वारो इख़लास सां अल्लाह जी रज़ा ख़ातिर पढ़ंदो, पढ़ाईंदो, लिखंदो त उनखे अजर भी मिलंदो। अगर अल्लाह ख़ातिर न पढ़ाई त उनखे अजर न मिलंदो। हाँ, हिकिड़ो मुल्ला है, झंग में वेठो आहे, नंढड़ी मस्जिद अथसि, ॿारनि खे पढ़ाईंदो वेठो आहे, अलिफ बा ता सा, इख़लास सां पढ़ाईंदो आहे, उनखे सवाब मिलंदो। मां जहिड़ो माण्हू तुंहिंजी बुखारी पढ़ाए, अगर अल्लाह जी रज़ा मक़सूद न आहे त ज़र्रो भर बि मूंखे सवाब न मिलंदो। तंहिंजे करे इमाम बुखारी हदीस बयानु कई आहे, इन्नमल अमालु बिन्नियात। आख़िर में किताब तौहीद के ज़िक्र कई, छो जो निजात जो मदार जेको आहे उहो तौहीद ते आहे। निजात उन्ही शख़्स खे मिलंदी जंहिंजो मौत तौहीद ते आहे। तंहिंजे करे मुंहिंजे नबी फरमाया, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दाख़िलल जन्नत। तव्हां बि पढ़ो खणी ला इलाहा, सभु पढ़ो न ला इलाहा। हिकिड़ी हदीस ॿुधायां, मालूम थींदो आहे तव्हां बेज़ौक़ हुयो, ज़ौक़ न आहे। हदीस ॿुधा वे ॿुधायां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से खे अर्ज़ कयो, परवरदिगार मांखे को वज़ीफ़ो ॿुधाओ, अज़कुरु का बिहा व अदऊ का बिहा, तो जो ज़िक्र भी किया तो के सर भी किया। अल्लाह फरमाया मूसा चओ ला इलाहा इल्लल्लाह, पढ़ो तो सही, ला इलाहा इल्लल्लाह। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, परवरदिगार इहो वज़ीफ़ो तो मुल्ला ही पढ़ंदो आहे, छोकरा पढ़ंदा आहिनि, तालिब पढ़ंदा आहिनि, सूफ़ी साफ़ी पढ़ंदा आहिनि। मां त तुंहिंजो नबी हां, उलुल अज़म पैगंबर हां, कलीमुल्लाह हां, मांखे को ख़ासि वज़ीफ़ो ॿुधा। अल्लाह फरमाया मूसा लौ जुइलत समावातु वल अर्दु फी कफ़तिन वाहिदतिन व जुइलत ला इलाहा इल्लल्लाह फी कफ़तिन वाहिदतिन। फरमाया मूसा जेकॾहिं आसमान ज़मीन खे तराज़ू जे हिकिड़े पलड़े में विझ, ॿिए पलड़े में ला इलाहा इल्लल्लाह विझ, त आसमान ज़मीन जो वज़न घटि आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो वज़न वधि। सुभान। सब पढ़ो खणी ला इलाहा इल्लल्लाह। राह वफा में बढ़ता जा, कुर्ब के जीने चढ़ता जा, जानो दिल से पढ़ता जा, ला इलाहा इल्लल्लाह। सारा पढ़ो सही, ला इलाहा इल्लल्लाह। वही मालिक, वही आका, वही मालिक, वही दाता, वही मुश्किल कुशा सबका, यही ललकार देता जा, ला इलाहा इल्लल्लाह। तो भाई ला इलाहा इल्लल्लाह जो एॾो वॾो वज़न आहे। मां जी तशरीह करां तो देर थी वेंदी, मक़सद ते वेंदो पियो आहे। इमाम बुखारी बाब क़ौल अल्लाह व नज़र, आख़िर में वज़न अमाल के ज़िक्र करे इशारो कई कि अमल कंहिंजा वज़नी थींदा जंहिंखे इख़लास हो। अगर समझदा पियो, निमाज़ एॾी करे पढ़ंदो आहे जो मूंखे माण्हू निमाज़ी सॾे, पटको ॿधंदो आहे जो मूंखे मौलवी सूफ़ी सम्झनि, माण्हू सूफ़ी सम्झनि, कोई फ़ाइदो।
लेकिन मुझे हर अमल में इखलास आ, अल्लाह जी रजा है, उनके आमाल के वजन मिलदो कि अमल तो थोड़ा होंदस पर उनके जन्नत में दर्जात बुलंद मिलता। एक हदीस पाक में ईंदो आहे कि अल्लाह ताला हिकिड़े बाणे खे चवंदो बाणा वञ जन्नत में, जो असां बि उन बाणे में दाख़िल थी वञे। अल्लाह असांखे बि जन्नत में दाख़िल करे। आमीन चओ, आमीन आमीन चओ, आमीन काॾे न भेजी चओ आमीन। छा चवंदो? आमीन। अल्लाह असांखे जन्नत अता करे। आमीन। फरमाया अल्लाह चवंदो वञ बाणा जन्नत में, जन्नत में जो वेंदो त ॾिसंदो त भले वॾा अल्लाह ताला मूंखे जन्नत में मक़ाम अता फरमाया। अल्लाह साईं खे चवंदो परवरदिगार मां त एतिरो अमल कोन कयो आहे जेको तूं मूंखे जन्नत अता फरमाई आहे, एतिरा मुंहिंजा अमल त कोन्हनि। अल्लाह चवंदो बाना अमल तुंहिंजा थोरा आहे, सॼो मुंहिंजो फज़ल गॾु शरीक थी। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां जन्नत अता फरमाए। आमीन। सुल्तान बाहू बुज़ुर्ग गुज़रियो आहे, उहो पंहिंजे लाइ चवंदो आहे, छा चवंदो आहे? सरेकी में चवंदो आहे जिकड़ी अदल करे तो थर थर कंबन ऊंचिया शाने वाले हु, थर थर कंबन ऊंचिया शाने वाले हु, जो फजल करे तो पैर बख्शे जावन मैं जह काले मुंह। अब पंहिंजे लाइ चवंदो आहे, पाण खे घटाए करे चवंदो आहे कि उहो फजल करे तो पोइ त बख़्शजी पवंदासीं, जो अदल ते अची वियो त पोइ हर थर थर कंबन ऊंचिया शाने वाले हु। इमाम बुखारी बाब दुआ बाब कौल अल्लाह व नज़र मवाज़ीन अल-क़िस्त लियौम अल-क़ियामह। इमाम बुखारी जी आदत आहे कि क़ुरान मजीद खे ज़िक्र कंदो आहे तर्जुमतुल बाब में कड़ी कड़ी टिनि वजन सां, कॾहिं कॾहिं तबरुकन इस्तिबराकन, कॾहिं इस्तदलालन और कॾहिं क़ुरान खे मतन बनाए हदीस जी शरह कंदो आहे। इमाम बुखारी जी आदत आहे क़ुरान मजीद जी आयत तॾहिं पेश कंदो आहे। तो क़ुरान मजीद जी आयत आहे बाब कौल अल्लाह व नज़र मवाज़ीन अल-क़िस्त लियौम अल-क़ियामह। अदा मवाज़ीन जमा है मौज़ून जी या जमा है मीज़ान जी, और बई है बेहतर कौल यह कि जमा मीज़ान किया। मीज़ान माना तराजू। अल्लाह ताला क़यामत वाले ॾींहुं मीज़ान मवाज़ीन कायम कंदो तोरन जे लाइ। कोई त ॿ कौल आहिनि, हिकिड़ा चवंदा आहिनि हर माण्हू जी जुदा जुदा मीज़ान हूंदी। मुंहिंजी तराजू दी, मौलवी इमदादुल्लाह साहिब जी तराजू दी, मौलवी साहिब जी तराजू अब्दुलसलाम जी दी, हर कंहिंजी मुख़्तलिफ़ तराजू हूंदियूं। इहो हिकिड़ो कौल आहे। बेहतर कौल इहो आहे कि क़यामत वारे ॾींहुं हिकिड़ी तराजू हूंदी जंहिंमें आदम खां वठी क़यामत तक अचण वारनि जे सारनि जा अमाल तोरिया वेंदा। हिते सुवाल पैदा थींदो कि एॾी वॾी मख़लूक जो अमाल कीअं हिकिड़ी तराजू में तोरिया वेंदा? मुंहिंजा प्यारा ताजुब करण जी ज़रूरत न आहे। मां त चवंदो रहंदो आहियां साइंस जेकी आहे न इहे वॾे मोहम्मद करीम जे दीन जी मुसद्दिक़ आहे, दीन जी तस्दीक कंदी आहे कि वाक़ई मोहम्मद जो दीन सचो। ॾिसो न सही, तव्हांजो कंप्यूटर हिकिड़े बटन मारण सां पूरी दुनिया जो हाल ॿुधाए सघंदो आहे त अल्लाह ताला जी तराजू बि सॼी काइनात जो वज़न तोड़े सघंदो आहे। तो बाब कौल अल्लाह व नज़रुल मवाज़ीन, तो नज़र वज़अ केरु वाज़े हूंदो? मुंहिंजे नज़दीक बहितर कौल आहे अल्लाह पाण वाज़े हूंदो, पाण तराजू क़ाइमु कंदो, असांजा अमाल तोरींदो अल्लाह ताला। मुंहिंजा प्यारो थोरो गौर त करो। मां हिकिड़ी दुआ घुरां, तव्हां पहिरियों दुआ ॿुधो पोइ चइजो आमीन। घुरां थो अल्लाह असांखे बातिल फिरकनि खां बचाओ, आमीन। कूड़नि खां बचाओ, आमीन। सचो मज़हब अता फरमा, आमीन। तो हिकु फिरको आहे मुअतज़िला, मीम आइन ते ज़ेर लाम है मुअतज़िला। उहे छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि क़यामत वारे ॾींहुं छाजी तराज़ी हूंदी? अल्लाह ताला खे ख़बर आहे अल्लाह इंसाफ़ कंदो, नेकनि खे जन्नत में विधो, गुनाहगारनि खे जहन्नम में विधो। हे मुअतज़िला चवंदा आहिनि। हिकु त इहा ॻाल्हि कि अल्लाह ताला खे कहिड़ी ज़रूरत आहे तोरण जी। ॿिए नंबर ते चवंदा आहिनि कि तोड़बो उन शइ खे आहे जंहिंखे वज़न हुजे। हाणे हवा हलजी पई आहे, हिनखे तोड़ींदा, हिनखे वज़न ई कोन्हे, दुसो ई कोन्हे, कीअं तोड़ींदासीं? तंहिंजे करे अमाल खे तोड़ियो न वेंदो, क्योंकि अमाल खे ॾिसो न। मुंहिंजा प्यारा मुअतज़िला जी ॿई दलील ग़लति। मां तव्हां हिकु मिसाल ॾियां। जज साहब घोटकी कुटरती कादरपुर आयो, रस्ते में कई माण्हू कंहिंखे क़त्ल करे विधो। जज पंहिंजे अखियुनि सां ॾिठो
सुबुह जो वञी अदालत जी कुर्सी ते वेंदो त जमाल उहो मुदई ईंदो न उनखे चवंदो गवाह पेश कर, पंहिंजी ख़बर बयान न कंदो, गवाह वठंदो, उन गवाह जे मुताबिक़ फ़ैसिलो कंदो। अल्लाह ताला खे ख़बर आहे कि केरु जन्नती आहे केरु जहन्नमी आहे, पर अल्लाह ताला इंसाफ़ क़ाइम कंदो। क़ुरान में हिकु ॻाल्हि ॿुधो, क़ुरान मिसाल ॾींदो। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे कि क़यामत वारे ॾींहुं जॾहिं अल्लाह जहन्नमियुनि खे जहन्नम में विझंदो त जहन्नमी अर्ज़ कंदा, परवरदिगार असांखे जहन्नम में छो विधो थी? अल्लाह फरमाया तव्हांजे अमाल नामे में लिखियल आहे, तव्हां हे गुनाह कया तॾहिं तव्हांखे जहन्नम में विधो अथव। जैसे ये अमाल नामा त फ़रिश्तनि लिखिया, फ़रिश्ता त रोज़े अज़ल खां असांजा दुश्मन आहिनि, असां उन जी ॻाल्हि खे कीअं एतबार कंदासीं? असांजे वक़्तु को दलील क़ाइम कर, को दलील ॾे, तंहिंजे करे पोइ सम्झूं कि वाक़ई असां गुनाह कयो। हाणे तकदो अल्लाह फरमाईंदा अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, मुंहुं बंदि, सभु काफ़िरनि जा मुंहुं बंदि, व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम, हथ ॻाल्हाईंदा, पेर ॻाल्हाईंदा, मुंहुं ॻाल्हाईंदो, नक ॻाल्हाईंदो, कन ॻाल्हाईंदो, अखियूं ॻाल्हाईंदियूं, सारा गुज़वा ॻाल्हाईंदा। उहे चवंदा कि असां फलां फलां गुनाह कया आहिनि, इक़रार कंदा। पोइ जॾहिं अल्लाह ताला उनजो मुंहुं खोलींदो त उहो काफ़िर चवंदा पंहिंजे उज़वनि खे, लिमा शहिदतुम अलैना, अड़े तव्हां असांजे मथां गवाही ॾिनी, तव्हां असां सां गॾु न सड़ंदा, तव्हां छो गवाही ॾिनी? चवंदा क़ालू अंतक़ना अल्लाहु लज़ी अंतक़ कुल्ल शैइन, जंहिं हर शइ खे ॻाल्हाइण जी कुवत बख़्शी आहे, उन ई ज़ात असां को ॻाल्हायो आहे, असां गवाही ॾिनी आहे। तो भाई अमाल नामा तोड़िया वेंदा। तो इमाम बुखारी बाब जो व नज़रुल मवाज़ीन, असां क़ाइम कंदासीं मवाज़ीन तराज़ू खे जंहिंमें इंसाफ़ जी हूंदी। अल क़िस्ता मुफ़रदा, मवाज़ीन जमा है त सिफ़त कीअं आंदई जमा जी? त मुंहिंजा प्यारा मज़दर अल मज़दर ला युसन्ना वला युजमा, मज़दर खे न तस्नीह बणाइबो आहे न जमा बणाइबो, उहा मुफ़रद जी बि सिफ़त, तस्नीह जी बि सिफ़त, जमा जी बि सिफ़त। फरमाया ले यौमुल क़ियामा, ले यौमुल क़ियामा, ले आजा ले हिसाब यौमुल क़ियामा, या ले यौमुल क़ियामा ही यौमुल क़ियामा, क्या तौजीह थी सकती है? ही तर्जुमतुल बाब, अब मुनासिबात तर्जुमतुल बाब ज़िक्र कंदो आहे। अन आमाल बनी आदम, आमाल बनी आदम जा कौल वज़न कया वेंदा। इमाम बुखारी बनी आदम जो लफ़्ज़ चई करे पूरी कायनात खे शामिल कई, यानी सभिनि जा अमाल तोड़िया वेंदा। हालांकि ॿिनि जमातनि जा अमाल न तोड़बा। जेको काफ़िर आहे, जंहिंजे दफ़्तर में कोई नेकी जो अमल कोन्हे, इहो बग़ैर हिसाब जे जहन्नम में वेंदो। जो मोमिन आहे, जंहिंजे दफ़्तर में कोई गुनाह कोन्हे, इहो बग़ैर हिसाब जे जन्नत में वेंदो। इन जा अमाल न तोड़दा। अमाल उन्हनि जा तुरदा जंहिं वटि नेकियूं बि हूंदा, गुनाह बि हूंदा, बराबरि हूंदा। वमन सक़लत मवाज़ीनुहु फ़हुव फ़ी ईशतिन राज़िया वमन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हाविया। फरमाया जंहिंजा अमल नेकी जा घड़ा हूंदा उहे जन्नत में वेंदा, जंहिंजा अमल थोरा हूंदा उहे जहन्नम में वेंदा। फरमाया वा न अमाल बनी आदम कौल, भई अमाल खे जमा आंदई, कौल खे मुफ़रद आंदई। ईअं छो? अमाल जो तालुक आहे जवारे सां, हथ सां, कन सां, ज़बान सां, पेर सां, सभु अमाल आहिनि। कौल जो तालुक सिर्फ़ ज़बान सां आहे। ज़बान हिकिड़ी आहे, तंहिंजे करे कौल मुफ़रद आंदई। वक़ाल मुजाहिद, मुजाहिद कंदो आहे। आम तौर मां ॾिठो आहे, असांजा उलमा इकराम जॾहिं सबक़ पढ़ाईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि इमाम बुखारी क़ुरान जी बि ख़िदमत कई आहे, हदीस जी बि ख़िदमत कई आहे। मां आहियां त बेकार मां, पर मां पंहिंजी सम्झ मुताबिक़, मूंखे ॾाढी नड़ थी त मां उस्ताद बणियो। अॼु मुंहिंजी उमिरि हे थी चुकी आहे, ॾंद न बचिया आहिनि, उमिरि बि कमज़ोर थी चुको आहियां, मां हाणे पढ़ाइण जी बि क़ाबिल न हूंदो आहियां, पर क़ुरान हदीस जी बरकत हूंदी आहे कि मां इन हालत में बि सबक़ पढ़ायो वेंदो। तो हक़ीक़त इहा आहे कि जेको इमाम बुखारी चयो आहे न काल मुजाहिद, इमाम बुखारी ॿुधाईंदो पियो आहे कि इमाम बुखारी हिन किताब में तमामु उलूम जी ख़िदमत कई आहे। क़ुरान जी बि कई अथई, हदीस जी बि कई अथई, फ़िक़ह जी बि कई अथई, उसूल फ़िक़ह जी बि कई अथई, इल्म मानी जी, इल्म बदी जी, इल्म बयान जी, लुग़त जी बि ख़िदमत कई अथई। हिते मुजाहिद चवंदो काल मुजाहिद अल उस्ताद या क़िस्तास अल आदल बिर्रूमी। सवाल पैदा थींदो कि कुस्तास त है अरबी जो लफ़्ज़, अल आदल बिर्रूमी ज़बान में तर्जुमो छो कई? अदा इन जवाब लिखिया अथऊं कि कलाम वॾी हुजे अरबी जी, उनमें हिकिड़ो लफ़्ज़ गैर अरबी अची वञे त अरबियत खां उहो कलाम न निकिरंदी आहे, अरबी रहंदी आहे। मुंहिंजा शेख हज़रत बेरवी सब चयो रहमतुल्लाह अलैह,
अल्लाह जी कब्र ते करोड़ रहमत अता करे। उन्हनि जवाब अता फरमायो आहे कि रूमिया कुबरा रूमी ज़बान नहीं, रूमिया अरब जो हिकिड़ो तो फिरको आहे, हिकिड़ी जमात आहे जिनखे रूमी चवंदा हुआ। इहो उस्ताद जी माना अदल अरबी जे रूमी जमात जे तरफ़ो आहे, इन करे कोई एतराज़ न थींदो। अल आदल बिल रूमिया युक़ाल अल क़िस्त मस्दर मुक़सिद। अदा मुक़सिद त मज़ीद आहे, क़िस्त मुजरद आहे। अदा हाणे मुजरद मज़ीद तव्हां त कोन सम्झंदव, पर तव्हां आख़िरी बस पहुचण वारो आहे, तव्हां ओॾे गौर कयो। अदा हे मस्दर मस्दर ही यानी मस्दर जो मस्दर आहे। मुक़सिद जो मस्दर इक़साद, इक़साद जो मस्दर क़िस्त, त क़िस्त मस्दर मस्दर ही असल के ज़िक्र कई। फरमाया मुक़सिद वहुल आदिल, मुक़सिद जी माना इंसाफ़ कंदड़। अब वरी अमल क़ासिद वहुल जाइर, क़ासिद जी माना ज़ालिम। अब माना लफ़्ज़ हिकु आहे, आदिल भी माना कई, ज़ालिम भी माना कई। वो हिकिड़ी माना ही आहे क़ासत यक़सितु क़िस्तन बमाने अदल, क़ासत यक़सितु क़स्तन व क़ुसूतन बमाने ज़ुल्म। या क़स्त जी माना ज़ुल्म, हमज़ो सरब जो अची वियो, इक़साद सरब ज़ुल्म अदल थी पवंदो, कोई तज़ाद न रहियो। फरमाया क़ासिद वहुल जाइर। अदा इमाम बुखारी सब जो रहमतुल्लाह अलैह। हाणे मां सनद पढ़ंदो पियो आहियां। इमाम बुखारी सनद पेश की आहे। इमाम मुस्लिम लिखियो आहे लौलल इस्नाद लक़ाल मन शाअ मा शाअ। जेकॾहिं सनद न हुजे हा त जंहिंजी दिलि घुरे हा चवे हा नबी सही फरमायो। कूड़ बि मारनि, लेकिन सनद ॿुधंदी आहे, उलमाउनि जी तस्दीक कंदा कि सनद आहे त सही आहे, सनद न आहे त ग़लति आहे। सनद में इमाम बुखारी पंहिंजे उस्ताद खे ज़िक्र कयो आहे। अहमद बिन अशकाब قال حدثنا محمد بن فضيل عن عمارة بن قعقاع عن أبي زرعة عن أبي هريرة। पंज वास्ता आहिनि नबी साईं जे दरमियान, इमाम बुखारी जे दरमियान में पंज उस्ताद आहिनि इमाम बुखारी जा। उस्ताद, उस्ताद जो उस्ताद, उस्ताद जो उस्ताद, पंजनि वास्तनि सां। ए सुनियो, सुन खां महफ़ूज़। सुन माना साणो। तव्हां साणा त न आहियो? असां हनफी मसलक जा माण्हू। चओ केरु असां? हनफी हो न। तव्हांखे इहा ख़बर आहे इमाम बुखारी जो एॾो वॾो मक़ाम आहे, पर इमाम बुखारी नबी साईं जे दरमियान में पंज वास्ता आहिनि, और असांजे इमाम अबू हनीफा जे दरमियान में और नबी साईं जे दरमियान में हिकिड़ो वास्तो। सुभान अन नबी हनीफता अन सहाबी और रसूल। इहो असां हनफियुनि जो कमु। शवाफ़ी बि चवंदा आहिनि कि इमाम अबू हनीफा नबी साईं दरमियान में ॿ वास्ता, अन अबी हनीफा अन ताबई अन सहाबी और रसूलुल्लाह। जंहिंजे दरमियान नबी से में ॿ वास्ता हुजनि, उनजो केॾो वॾो मक़ाम हूंदो। हे पंजनि वास्ते वारनि जो मक़ाम ॿुधाइनि त इमाम साहिब यादि रखिजो, इमाम साहिब जे हथ जी पंहिंजे कलम सां काई किताब न लिखियल आहे। सारा इल्म इमाम अबू हनीफा खे यादि, सारो इल्म, जेतिरो बि इल्म इमाम साहिब खे यादि हुयो इमाम साहिब जे दरमियान में और नबी साईं जे दरमियान में कुल हिकु वास्तो। नबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु। अदा जंहिं मक़सद लाइ तव्हांखे दिलासो ॾेई विहायो कि भई हदीस ॿुधासीं, नबी जो कौल ॿुधासीं, हाणे तव्हांखे सोने जो का ॻाल्हि ॿुधायांसि पर छा चयो आहे को असां गॾु पढ़ंदव। قال قال النبي صلى الله عليه وسلم كلمتان حبيبتان إلى الرحمن خفيفتان على اللسان ثقيلتان कहिड़ा करना है तव्हां बि पढ़ो। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। और मैंने गौर कयो त चवां मुंहिंजे नबी फरमायो जंहिंजा एतिरा गुनाह आहिनि कि समुंड जी ढग जे बराबर गुनाह अथसि। जेकॾहिं 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम पढ़े त हुत्तत ख़तायाहु व इन कानत मिस्ल ज़ुबदिल बहर। बहर जो इतलाक़ अरबी में क़ुरान में दरिया खे न थींदो आहे, दरिया खे नहर चइबो आहे, बहर चइबो आहे समंदर खे। त जे समुंड जी ढग जे बराबर जंहिंजा गुनाह आहिनि, जेको 100 दफ़ा पढ़े सुभान अल्लाह, बचायो न, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, फरमाया तुंहिंजा समूरा गुनाह। अदा कलमतान मौसूफ़ आहे, हबीबतान माना महबूबतान इला रहमान। अल्लाह रहमान वटि महबूब,
इतने नबी सही अल्लाह की सिफत रहमान छो जिक्र किया इशारो फरमाया कि अल्लाह मोहम्मद जी उम्मत ते वॾो रहमान आहे कि अमल थोरो करे सवाब घणो ॾींदो थोरो सवाब केतिरो तमामु घणो सुभान अल्लाह व बिहम्दिही ज़बान ते हल्का है वजन एडो थन फरमाया लेकिन ये आसमान जमीन के हिक पल्ले में विझो सुभान अल्लाह व बिहम्दिही के सुभान अल्लाह अज़ीम के बे पल्ले में विझो तोरो त आसमान जमीन जो वजन घट आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही जो वजन वधीक तो हे मौसूफ पंहिंजे ॿिनि सिफ़तनि सां मिली करे इहा ख़बर मुक़दम आहे अरबी जो कानून आहे जेकॾहिं मौसूफ जूं कुझु सिफ़ात ज़िक्र कयूं वञनि उनके पहिरियों ज़िक्र कजे त सामे खे शौक़ पैदा थींदो इहो मुब्तदा कहिड़ो मुब्तदा आहे सुभान अल्लाह चवो घणी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह में सिफ़ात जलाली जो ज़िक्र आहे हम्द में सिफ़ात जमाली जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह में सिफ़ात सल्बी जो ज़िक्र आहे हम्दुलिल्लाह में सिफ़ात वजूदी जो ज़िक्र आहे ॿिनि सिफ़तनि खे ज़िक्र करे नबी से फरमायो कि जेको इहो पढ़ंदो त उनजा गुनाह एतिरा समुंड जी झग जे बराबरि हूंदा त गुनाह मिटी वेंदा वा बिहम्दी जी वाह आसिफ़ा बणायो वाह हालिया बणायो या मातूफ़ लाइ मुक़दर कयो तरीक़े में सुभान अल्लाह ॿ दफ़ा थो चई सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम हर ज़माने में मुशरिक घणा विया हर ज़माने में अॼु बि तव्हां ॾिसंदव तौहीद वारा थोरा बाक़ी घणा हर क़िस्म जे जमात बेदीन जमात घणी तौहीद वारा थोरा तो सुभान अल्लाह खे ॿ दफ़ा चई क़ुरान भी मुख़्तलिफ़ चवंदो आहे काथे चवंदा सब्बाहा काथे चवंदा सब्बे काथे चवंदा युसब्बिहु काथे चवंदा युसब्बाहु मुख़्तलिफ़ चई करे इशारो कंदो आहे कि अल्लाह ताला तमाम शरीकनि खां पाक जो खुदा तमाम शरीकनि खां जो सभु जो शरीकनि खां जो कोई शरीक न है जो कोई शरीक नथा ॻाल्हायो मानी कान मिली हूंदी तव्हां सचा मां त दाल खाई ड्रम करे सम्झे न तव्हां नथा ॻाल्हायो तव्हांखे बुख लॻी सुभान अल्लाह अज़ीम अल्लाह खे मौसूफ़ अज़ीम जी सिफ़त बणाई जो अल्लाह में ज़ात जो ज़िक्र आहे अज़ीम सिफ़त जो ज़िक्र आहे आख़िरी कलमो चवंदो पिया हाणे कन लाहियो चवां इमाम बुखारी ये हदीस आखिर में छो ज़िक्र कई आहे इमाम बुखारी एक हदीस दर्ज कंदो आहे ॿी जाते कि मजलिस में माण्हू वेहंदो आहे हाणे मां मजलिस में वेठो आहियां तव्हां बि वेठा हो असांखूं का ॻाल्हि ग़लति थी वई त उनजो गुनाह लिखी पवंदो पर जेकॾहिं इन मजलिस को आख़िर में पढ़े सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सॼी मजलिस जा गुनाह मिटी गुनाह पाक इमाम बुखारी इहा हदीस लिखी आहे ताकि इमाम बुखारी चवंदो आहे माखों जेकॾहिं का ॻाल्हि ग़लति लिखी वई आहे त मां हीअ हदीस पढ़ंदो पियो आहियां अल्लाह ताला मुंहिंजे हिन गुनाह खे मूंखे माफ़ करे तव्हां बि चओ खणी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम प्यारो दुआ आहे कि अल्लाह ताला इन मदरसे खे आबाद फरमाए